कंबर में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफां MP नवाब सरदार खान चांडियो ऐं MP नवाब बुरहान खान चांडियो जी रहायशगाह ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ डॉक्टर नियाज़ हुसैन चांडियो, डॉक्टर इकबाल बिरोही, शोएब मेमण, शेर अली मक्सी, शहबान शेख, मुजाहिद हुसैन शाह, बेबी बागड़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हज़ारनि माण्हुनि जी रैली कढी भुट्टो चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो आहे त पुलिस ॾाढ ऐं बरबत जो मुज़ाहिरो करे चादर चौदहवार जो तक़दस पैमाल कयो। पुलिस बिना के वारंट जे ॿिनि MPN जे बंगले में दाख़िल थी झड़ती वरिती जंहिं कंहिं ॾोहारी हुजनि। मेहर वाक़े ज़मानत हुजण जी बावजूदि बिना जवाज़ रहायशगाह ते छापा हणण जी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सरकार खां मुतालबो था करियूं त IG सिंध, DIG लाड़काणो, DIG हैदराबाद समेत मुलज़ पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। कानून जो एहतराम भी करे, उन जी बालादस्ती भी करे, उन को पोइ बि उन सां एतिरी बेवाजिबी त इहा ॼाणी बाणी हिकिड़ी साज़िश आहे नवाब साहब जे ख़िलाफ़। इंशाअल्लाह असां कंबर जे माण्हुनि में एतिरी गैरत ज़रूर आहे त असां पंहिंजे नवाब लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। हिननि ऐलान कंदे वधीक चयो आहे त सुभाणे आचर ते कंबर शहर शटर बंदि ऐं फीथा रोक हड़ताल कई वेंदी। हिननि चयो त जेसीं ताईं नवाब सरदार खान ऐं बुरहान खान चांडियो सां इंसाफ़ न कयो वेंदो असांजो एहतजाज जारी रहंदो। काज़ी नियाज़ हुसैन, VNS कंबर।